ओम शांति। अतिथि मूल्य तारीख है 23/3/2026। आज मीठा मीठा भावतर चवंदा मीठी मीठी ॿार चुप रहण सभिनि खां वॾो गुण आहे। तव्हां चुप रही करे बाबा खे यादि कंदा रहो त बधाई ॾाढी कमाई जमा करे वठंदव। प्रश्न: कहिड़ो बोल कर्म संन्यास खे सिद्ध कंदो आहे? उहो बोल तव्हां न ॻाल्हाए सघंदा आहियो। त ड्रामा में जो हूंदो उहो ॾिसी वठंदासीं। बाबा चवंदा आहिनि इहे त कर्म संन्यास थी वियो। तव्हांखे कर्म त अवश्य करिणो आहे, बिना पुरुषार्थ जे पाणी बि न मिली सघंदो। इन करे ड्रामो चई करे छॾे न ॾियणो। नई राजधानी में उच्च पद पाइणो आहे त खूब पुरुषार्थ करो, है ना। नए बिना पुरुषार्थ जे त पाणी बि न मिली सघंदो। नई राजधानी में उच्च पद पाइणो आहे त खूब पुरुषार्थ करो। ओम शांति। पहिरियों पहिरियों ॿारनि खे सावधानी मिलंदी आहे। बाबा खे यादि करो ऐं वर्षे खे यादि करो। मन मनाभ ये अक्षर भी व्यास लिखिया न। संस्कृत में त बाबा सम्झायो न अथई न। बाबा त हिंदी में ई सम्झाईंदा आहिनि। ॿार त चवंदा आहिनि कि बाप खे ऐं वर्षे खे यादि करो। ॿारनि खे बाबा चवंदा आहिनि बाप खे ऐं वर्षे खे यादि करो। ये अक्षर सहज आहिनि कि हे ॿार मुंहिंजे बाप खे यादि करो। लौकिक बाप हीअं न चवंदा कि हे ॿार मुंहिंजे पंहिंजे बाप खे यादि करो। ये नई ॻाल्हि आहे। बाबा चवंदा आहिनि हे ॿार मूंखे पंहिंजे निराकार बाप खे यादि करो। इहे बि ॿार सम्झंदा आहिनि रूहानी बाप असां रूहनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। घड़ी घड़ी ॿारनि खे चवणो आहे कि बाप खे यादि करो। इहा शोभतो न आहे, जबकि ॿार ॼाणंदा आहिनि असांजो फ़र्ज़ु आहे रूहानी बाप खे यादि करणु। तॾहिं ई विक्रम विनाश थींदा। ॿारनि खे निरंतर यादि करण जी कोशिशि करणी पए। हिन समय कोई निरंतर यादि करे न सघे, टाइम लॻंदो आहे न। ये बाबा चवंदा आहिनि मां बि निरंतर यादि न करे सघंदो आहे। उहा अवस्था पिछाड़ी में ईंदी। तव्हां ॿारनि खे पहिरियों पहिरियों पुरुषार्थ बाप खे यादि करण जो ई आहे। शिव बाबा सां वरसो मिलंदो आहे। भारतवासियुनि जी ॻाल्हि आहे। ये स्थापना थींदी आहे दैवी राजधानी जी। ॿिया जो धर्म स्थापना कंदा आहिनि उन्हनि में कोई डिफ़िकल्टी न थींदी आहे, उन्हनि जे पिछाड़ी ईंदा रहंदा आहिनि। हिते देवी देवता धर्म वारा जो आहिनि उन्हनि खे ज्ञान सां उठाइणो पवंदो आहे। महिनत लॻंदी आहे न। गीता भागवत शास्त्र में ईअं न आहे कि बाप संगम ते राजधानी स्थापना कंदा आहिनि। गीता में लिखियलु आहे कि पांडव पहाड़ ते विया गली मरिया, प्रलय थी आदि। वास्तव में ये ॻाल्हियूं त आहिनि न। तव्हां हाणे पढ़ो था भविष्य 21 जन्मनि जे लाइ। ॿिया स्कूलनि में हितां जे लाइ पढ़ाईंदा आहिनि। साधु संत आदि जो बि आहिनि उहे भविष्य जे लाइ पढ़ाईंदा आहिनि। छो जो सम्झण सां शरीर छॾे मुक्ति धाम में हली वेंदासीं, ब्रह्म में लीन थी वेंदासीं। आत्मा परमात्मा में मिली वई त उहो बि थी वियो भविष्य जे लाइ न, है ना। परंतु भविष्य लाइ पढ़ाइण वारो त हिकु बाबा आहे। हिते त असांखे भविष्य लाइ पूरो बाबा पढ़ाइनि था। हिकु जन्म जे लाइ न, केॾे जन्मनि जे लाइ असांखे प्राप्ति ॾींदी, ॿियो कोई न आहे। सिर्फ़ु बाबा ई पढ़ाए सघंदा आहिनि। ॻाल्हि बि आहे न सर्व जो सदगति दाता हिकु आहे। उहो त सभु अयथार्थ हूंदा आहिनि। ये बाबा ई अची करे सम्झाईंदा आहिनि। उहे बि साधना कंदा रहंदा आहिनि। ब्रह्म में लीन थियण जी साधना आहे अयथार्थ। लीन त थियणो न आहे न। ब्रह्म त महतत्व आहे, कोई भॻवानु थोरी आहे। इहे सभु रॉन्ग आहे, झूठ खंड में आहिनि, सभु कूड़ ॻाल्हाइण वारा आहिनि। सचखंड में आहिनि सभु सत्य ॻाल्हाइण वारा। सचखंड में अची करे सभु सच ॻाल्हाईंदा आहिनि। कूड़ खंड में सभु कूड़ा ई कूड़ आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सचखंड भारत में हुयो, हाणे कूड़ खंड आहे न। बाबा बि भारत में ई ईंदा आहिनि, शिव जयंती मल्हाईंदा आहिनि, परंतु इहे थोरी ॼाणंदा आहिनि
परंतु ये थोड़ी ॼाणदा आहिनि कि शिव अची करे भारत खे सचखंड ठातो अथई, है न। शिव अची करे भारत खे सचखंड ठातो। बाबा चईंदा आहिनि उहे सम्झंदा आहिनि, ईंदा ई न आहिनि दुनिया वारा, उहो त नाम रूप सां न्यारो आहे, सिर्फ़ु महिमा जो ॻाईंदा आहिनि, पतित पावन ज्ञान जो सागर, सिर्फ़ु ईअं ई ॻाईंदा रहंदा आहिनि ऐं सॾु कंदा रहंदा आहिनि, पोइ सम्झंदा आहिनि कि ईंदो ई न आहे। त हीअं ई तोते मिसल चईंदा आहिनि, बाबा ई अची करे सम्झाईंदा आहिनि। श्री कृष्ण जयंती मल्हाईंदा आहिनि, गीता जयंती बि आहे, शिव जयंती जो बि कंहिंखे पतो न आहे, शिव जयंती जो बि कंहिंखे पतो न आहे कि शिव छा अची करे कंदा आहिनि, ईंदा कीअं आहिनि, जबकि चईंदा आहिनि कि शिव त नाम रूप सां न्यारो आहे। बाबा चईंदा आहिनि मां ई वेही ॿारनि खे सम्झाईंदो आहे, पोइ इहे ज्ञान प्राय लोप थी वेंदो आहे। बाबा ख़ुदि बतलाईंदा आहिनि कि मां अची करे भारत खे वरी खां स्वर्ग ठाहींदो आहियां। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि कोई त पतित पावन हूंदो न, मुख्य भारत जी ई ॻाल्हि आहे, भारत ई पतित आहे, पतित पावन खे बि भारत में ई पुकारंदा आहिनि। ख़ुदि चईंदा आहिनि मां विश्व में शैतान जो राज्य हले थो, बॉम्ब साथी ठाहींदा रहंदा आहिनि, उन सां विनाश थियणो आहे, तयारी करनि था, जीअं उहे रावण जे प्रेरित कयल हुआ आहिनि। रावण जो राज्य कॾहिं ख़लास थींदो, भारतवासी चईंदा आहिनि जॾहिं श्री कृष्ण ईंदो तॾहिं। तव्हां सम्झाईंदा आहियो शिव बाबा आयल आहिनि, उहे ई सर्व जो सदगति दाता आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, इहे अक्षर ॿियो कोई चई न सघे, बाबा ई चईंदा आहिनि मूंखे यादि करो त आत्माउनि में खाद निकिरी वेंदी। तव्हां सतो प्रधान हुयव, हाणे तव्हांजी आत्मा में खाद आहे, उहा यादि सां ई निकिरंदी, इन्हनि खे यादि जी यात्रा चइबो आहे। मां आई पतित पावन आहियां, मूंखे यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा, इनखे योग अग्नि चइबो आहे। बाबा चवनि था कि बाबा खे यादि करे पावन ठहिण सां सभु विक्रम विनाश थी वेंदा आहिनि, ऐं इनखे ई योग अग्नि चइबो आहे। सोने जो आग में विझी करे उन सां किचिरो कढंदा आहिनि, पोइ सोने में खाद विझण लाइ बि आग में विझंदा आहिनि, सोने में खाद विझण लाइ बि आग में विझंदा आहिनि, सोने खे आग में विझी करे उन सां किचिरो कढंदा आहिनि, पोइ सोने में खाद विझण लाइ बि आग में विझंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे काम चिता आहे, इहे ज्ञान चिता आहे, हिन योग अग्नि सां खाद निकिरंदी आहे। तव्हां श्री कृष्णपुरी में वञण जे लाइक़ु ठहींदा, श्री कृष्ण जयंती ते श्री कृष्ण खे सॾु कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो श्री कृष्ण खे ई बाबा सां वरसो मिलंदो आहे, श्री कृष्ण खे ई बाबा सां वरसो मिलंदो आहे। श्री कृष्ण स्वर्ग जो मालिक हुयो, बाबा श्री कृष्ण खे इहे पद ॾिनो हुई। राधे कृष्ण ई पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि, राधे कृष्ण जो जनमु ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, लक्ष्मी नारायण जो कंहिंखे पतो न आहे, मनुष्य बिल्कुलु भुलिजी विया आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो त ॿियनि खे सम्झाइणो आहे, पहिरियों पुछिणो आहे, गीता में जो चयो आहे मामेकम यादि करो, इहा कीअं चयो, उन्हनि खां पुछो इहा कीअं चयो आहे, उहो सम्झंदा आहिनि श्री कृष्ण चयो आहे। तव्हां सम्झंदा आहियो भॻवानु निराकार आहे, उन्हनि सां ई ऊच अर्थात श्रेष्ठ मत मिलंदी आहे, ऊची ते ऊची परमपिता परमात्मा ई आहे, उन्हनि जी ही ज़रूरु श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहे, उन हिक जी श्रीमत सां ई तव्हां सर्व जी सदगति थींदी आहे। ऊच ते ऊच हिकु परमपिता परमात्मा आहे, है न।
उन्हनि जी ज़रूरु श्रेष्ठ श्रेष्ठ मत ॻायल आहे। हुन हिक जी मत सां ई सर्व जी सदगति थींदी आहे। गीता जो भॻवानु ब्रह्मा विष्णु शंकर खे बि न चईंदासीं, उहो पोइ शरीरधारी श्री कृष्ण खे चई ॾींदा आहिनि। त हिन सां सिद्ध आहे काथे भूल ज़रूरु आहे। तव्हां सम्झंदा आहियो मनुष्यनि जी वॾी भूल आहे। राजयोग त बाबा ई सेखारियो आहे न, उहो ई पतित पावन आहे। वॾी भारी ते भारी जो भूलियूं आहिनि उन्हनि ते जोर ॾियणो खपे। जबकि ॾेखारींदा आहिनि कि श्री कृष्ण बि शिव खे ई यादि कंदो हुया। हिकु त ईश्वर खे सर्वव्यापी चइणु, ॿियो आहे गीता जो भॻवानु श्री कृष्ण खे चइणु, कल्प लाखों वर्ष जो चइणु। इहे आहिनि भारी भूल। न त भॻवानु सर्वव्यापी आहे, न त गीता जो भॻवानु श्री कृष्ण आहे, न ही ये कल्प लाखों वर्ष जो। त हिन भूलनि खे हाणे सिद्ध करे ॿुधायो। इहे जो चईंदा आहिनि कि भॻवानु सर्वव्यापी आहे, गीता जो भॻवानु श्री कृष्ण आहे, कल्प लाखों वर्ष जो आहे, इहे ग़लति आहे। त बाबा चवनि था कल्प लाखों वर्ष तो थी न सघंदो आहे, परमात्मा सर्वव्यापी थी न सघंदो आहे। चईंदा आहिनि इहे प्रेरणा सां सभु कुझु चईंदा आहिनि, परंतु न, है न, विद प्रूफ ॿुधाईंदा आहिनि न बाबा त असांखे। बाबा चवनि था प्रेरणा सां थोरी पावन ठही ॾींदा, इहे त बाप बि सम्मुख ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। मामेकम यादि करो, प्रेरणा अक्षर रॉन्ग आहे। भल चइबो आहे शंकर जी प्रेरणा सां बॉम्ब सादी ठाहींदा आहिनि, परंतु ये ड्रामा में सॼी नूंद आहे। हिन यज्ञ सां ई विनाश वाला निकिरंदी आहे, प्रेरणा न कंदा आहिनि। इहे त विनाश अर्थ निमित्त ठहिया आहिनि, ड्रामा में नूंद आहे न, है न। शिव बाबा जो ई सॼो पार्ट आहे, उन्हनि खां पोइ पार्ट आहे ब्रह्मा विष्णु शंकर जो। ब्रह्मा विष्णु शंकर जो, ब्रह्मा ब्रह्मण रचंदा आहिनि, उहा ई पोइ विष्णुपुरी जा मालिक ठहींदा आहिनि। पोइ 84 जन्मनि जो चकर लॻाए तव्हां ब्रह्मण वंशी ठहिया आहियो। लक्ष्मी नारायण सो पोइ अची करे ब्रह्मा सरस्वती ठहींदा आहिनि, है न। त बाबा चवनि था इहे बि सम्झाइबो आहे, इन्हनि द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि, हिन करे इन्हनि खे वॾी मां बि चइबो आहे ब्रह्मा खे। उहे पोइ निमित ठहिया आहिनि, कलश माताउनि खे ॾींदा आहिनि। सभिनि खां वॾे सितार सरस्वती खे ॾिनो आहे, सभिनि खां तिखी आहे न, बाक़ी सितार व बाजो आदि कुझु आहे न। सरस्वती जी ज्ञान मुरली सुठी आहे, महिमा उन्हनि जी सुठी आहे, नाम त ॾाढा विझी छॾिया आहिनि। देवियुनि जी पूजा थींदी आहे, तव्हां हाणे ॼाणंदा आहियो असां ई हिते पूज्य ठहींदा आहियूं, पोइ वञी करे पुजारी ठही पंहिंजी ई पूजा कंदा आहियूं। हाणे असां ब्राह्मण आहियूं, पोइ असां ई पूज्य देवी देवता ठहींदासीं। यथा राजा रानी तथा प्रजा ठहींदी। देवियुनि में जो ऊच पद पाईंदा आहिनि त मंदर बि उन्हनि जा ॾाढा ठाहींदा आहिनि, नाम बालो बि उन्हनि जो थींदो आहे न। जो सुठी रीति पर्दा पढ़ाईंदा आहिनि, त हाणे तव्हां ॼाणंदा आहियो पूज्य पुजारी असां ई ठहींदा आहियूं। शिव बाबा त सदैव पूज्य आहिनि, सूर्यवंशी देवी देवता जो हुया, उहे ई पुजारी पोइ भगत बि ठहींदा। आपे ही पूज्य आपे ही पुजारी जी सीढ़ी ॾाढी सुठी रीति बाबा सम्झाईंदा आहिनि। आपे ही पूज्य आपे ही पुजारी जी सीढ़ी बाबा सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। बिगड़ चित्र जी तव्हां कंहिंखे सम्झाए सघंदा आहियो, जो सिखी करे वेंदा आहिनि, उन्हनि जी बुद्धि में सॼी नॉलेज आहे। 84 जन्मनि जी सीढ़ी भारतवासी ई चढ़ंदा आहिनि ऐं उतरंदा आहिनि, उन्हनि जे 84 जन्म आहिनि। पूज्य हुया, पोइ असां पुजारी ठहिया आहियूं। हम सो सोहम जो अर्थ बि तव्हां ॾाढो सुठी रीति सम्झो।
है न केॾो कुझु ज्ञान बाबा असांखे ॾिनो अथनि न। आत्मा सो परमात्मा थी न सघे। बाप हम सो हम जो अर्थ सम्झायो आहे। असां सो देवता सो क्षत्रिय सो वैश्य शूद्र ठहिया आहियूं। हम सो जो ॿियो कोई अर्थ न आहे। पूज्य पुजारी भी भारतवासी ठहींदा आहिनि। ॿिया धर्मनि में कोई पूज्य पुजारी न ठहींदा आहिनि। तव्हां सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा आहियो। सम्झाणी केॾी सुठी मिलंदी आहे। हम सो देवी देवता हुयासीं। असां आत्मा निर्वाण धाम में रहण वारी। इहा चक्र फिरंदो ई रहंदो आहे। जॾहिं दुख साम्हूं ईंदो आहे त बाबा खे यादि कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां दुख जे समय ई अची करे सृष्टि खे पूरो बदिले छॾंदो। ईअं न कि नई सृष्टि कोई रचंदो आहे, न, पुराणे खे नयो ठाहिण मां हिन सृष्टि ते ईंदो आहियां। बाबा पुराणे खे नयो ठाहिण लाइ हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। कोई नई सृष्टि किथां ईंदी न। बाबा ईंदा आहिनि संगम ते। हाणे नई दुनिया ठहे थी, पुराणी दुनिया खलास थियणी। इहा बेहद जी ॻाल्हि आहे। तव्हां तयारु थियो था त सॼी राजधानी तयारु थी वेंदी। कल्प कल्प जीअं ऊच पद पायो हूंदो हुन अनुसार पुरुषार्थ हलंदो रहंदो है न। तॾहिं बाबा चईंदा आहिनि कि निमित जो आहिनि जेका सम्झंदा आहिनि, है न। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न 108 16,108 जी माला ठही वञे, बाक़ी त उन्हनि जे पुठियां ठाहींदा वेंदा। हुन अनुसार पुरुषार्थ हलंदो आहे, है न। कल्प पहिरियों जो जंहिं पद पायो हुन अनुसार पुरुषार्थ हलंदो आहे। ईअं न कि ड्रामा में हूंदो त पुरुषार्थ कयो त थी वेंदो। पुरुषार्थ करिणो हूंदो आहे। पोइ चइबो आहे कल्प कल्प पहिरियों ईअं ई पुरुषार्थ कयो। हमेशह पुरुषार्थ खे वॾो रखिबो आहे। प्रालब्ध ते वेही थोरे रहणो आहे। पुरुषार्थ बग़ैर प्रालब्ध मिली न सघंदी। पुरुषार्थ करण बग़ैर पाणी भी न पी सघंदासीं। कर्म संन्यास अक्षर रॉन्ग। बाबा चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में भी रहो। बाबा सभिनि खे हिते ई थोरे विहारे ॾींदा। शरणागति ॻायल न भट्टी ठाहिणी हुई, छो जी उन्हनि खे तंग कयो त अची करे बाप वटि हुननि शरण वरिती। शरण त ॾियणी पई न बाबा खे। शरण हिकु परम पिता परमात्मा जी ई वठिबी आहे। गुरु आदि जी शरण न वठिबी आहे। गुरु आदि हिन दुनिया जा देही गुरु थोरी शरण ॾींदा। उहो करे करे अनाथ आश्रम खोले छॾंदा, वृद्ध आश्रम खोले छॾंदा, पाण वटि न रखंदा आहिनि। लेकिन हिते शिव बाबा वटि शरण वठिबी आहे। उहो बि बाबा चवनि था, बाबा चईंदा आहिनि कि गुरु आदिनि वटि शरण न वठिबी आहे। उते ईअं ई वेंदा आहिनि। तव्हां रावण सां ॾाढा तंग थियो। जॾहिं राम आयो त रावण सां छुड़ाइण आहिनि। उहो बि शुरू में भट्टी ठाहिणी हुई त बाबा सभिनि खे छुड़ाइनि। हाणे त अगरि कंहिंखे गृहस्थी में परेशानी न आहे त पंहिंजे घर गृहस्थी में रहनि। उहो तव्हांखे शरण ॾींदा आहिनि, शरण में वठंदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो बाबा असां तव्हांजा आहियूं। गृहस्थ व्यवहार में रहंदे बि शरण बाबा जी ई आहे। बाबा चईंदा आहिनि न घर गृहस्थी में रहंदे बि सम्झो कि सभु बाबा जो आहे, त ईअं सम्झो कि तव्हां बाबा जी शरण में ई रहो था। बाबा असां तव्हांजी ई मथे हलंदासीं। गुरुअनि आदि जे हिसाब सां थोरी हलंदा आहिनि फॉलोअर्स। उहो त भले करे कि सत्संग ॿुधी ईंदा आहियो। गुरु थोरी हुननि जो चार्ट रखंदो कि तव्हां मुंहिंजे हिसाब सां हलंदा आहियो घर गृहस्थी में, है न। लेकिन हिते त बाबा पूरो असांखे पुरुषार्थ कराईंदा आहिनि। बाबा चकर बि लॻाईंदा आहिनि। मुंहिंजा ॿार भले घर गृहस्थी में रहनि था, लेकिन केतिरा ज्ञान युक्त योग युक्त हलनि था, धारणा मूर्त थी करे हलनि था।
बाबा श्रीमद दीने गृहस्थ व्यवहार में रहंदे मूंखे यादि करो, सभिनि जी यादि छॾे ॾियो। मुंहिंजी यादि सां ई विक्रम विनाश थींदो, है न। मुंहिंजी यादि सां ई विक्रम विनाश थींदो। सिर्फ़ु शरण वठण जी ॻाल्हि न आहे, हिते बाबा जी मत ते बि हलिणो आहे ऐं बाबा जी यादि में बि हलिणो आहे। सॼो मदार यादि ते आहे। बाबा जे सवाइ हीअं कोई सम्झाए न सघंदा। ॿार सम्झंदा आहिनि बाबा वटि एतिरो लाखों किथे अची करे रहंदा। प्रजा बि पंहिंजे पंहिंजे घर में रहंदी आहे, राजा वटि थोरी रहंदी आहे। त बाबा राजा आहिनि, है न। त उन हिसाब सां जो बि आत्मायूं आहिनि, जो बि जीअं सम्झो कि लक्ष्मी नारायण हूंदो त लक्ष्मी नारायण जो पंहिंजो महल, उन्हनि में उन्हनि जा महल वारा माण्हू रहंदा, ॿियो उन्हनि जा दास दासी रहंदा। प्रजा थोरी रहंदी उन्हनि जे महल में, प्रजा त पंहिंजे पंहिंजे घर रहंदी न। त हिते बाबा चवनि था त तव्हांखे सिर्फ़ु चवंदा आहिनि कि मूंखे यादि करो, बाबा असां तव्हांजा आहियूं। बाप ही सेकेंड में सदगति जो वरसो ॾियण वारा आहिनि। राज सिखलाए करे राजनि जो बि राजा ठाहींदा आहिनि बाबा। बाप चईंदा आहिनि जंहिं कल्प पहिरियों बाबा सां वरसो वरितो उहो ई अची करे वठंदा, पिछाड़ी ताईं सभिनि खे अची करे बाबा सां वरसो वठिणो। हाणे तव्हां पत थियण जे कारण पंहिंजे खे देवता कहलाए न सघंदा आहियो। बाप सभु ॻाल्हियूं सुठी रीति सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाबा सभु ॻाल्हियूं सुठी रीति सम्झाईंदा रहंदा आहिनि। चईंदा आहिनि मुंहिंजा नूरे रतन, ॾिसो बाबा केॾो प्यार सां चवनि था कि मुंहिंजा नूरे रतन। बाबा पहिरियों हिकु ब्रह्मा बाबा जे द्वारा दुनिया ॾिसंदा हुया, हाणे त बाबा जो केॾा सारा नूरे रतन आहिनि। जॾहिं तव्हां सत्संग में ईंदा आहियो त तव्हां वन वन में राजा ई कंदा आहियो। ॿियनि जी त जॾहिं वृद्धि थींदी आहे, लाखों जी अंदाज़ में थियनि, मतिलबु ॿिया धर्म वारनि, तॾहिं राजा ई हले। तव्हांखे लड़ण करण जी दरकार न आहे। तव्हां योग सां बाबा सां वरसो वठंदा आहियो। अञा ताईं बि ॿार बाबा खे यादि करे पंहिंजो वरसो वठनि था, है न। पहिरियों बाबा साकार में अची करे वरसो ॾींदा आहियो, पोइ अव्यक्त में अची करे, हाणे अव्यक्त में रहंदे हुए बि बाबा सभिनि खे वरसो ॾियनि था। उहो त कीअं था ॾियनि त बाबा ई ॼाणनि, लेकिन सभिनि खे अनुभूति त थींदी आहे न। मन बुद्धि संस्कारनि में परिवर्तन त अचे थो न, मतिलबु आत्माउनि में परिवर्तन त अचे थो न। तव्हां संकल्प कंदा आहियो, पुरुषार्थ कंदा आहियो त तव्हांखे शक्ति त मिलंदी आहे न। दैट मीन्स अञा ताईं बाप दादा जो पाठ हले थो। ऐं अंत ताईं जेसिताईं सभु आत्माउनि खे संदेश न मिली वेंदो, सभु पंहिंजो पंहिंजो वरसो न वठी वठंदा, तेसिताईं बाप दादा जो पाठ त हलणो ई आहे। चुप रही करे सिर्फ़ु बाप खे ऐं वरसे खे यादि करो। पिछाड़ी में चुप रहंदा, पोइ इहे चित्र आदि बि कम में न ईंदा। बाबा चईंदा न हिकु सेकेंड में 7 ॾींहंनि जो कोर्स कराईंदासीं, तव्हां होशियारु थी वेंदव न। बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो त सभु विक्रम विनाश थी वेंदा। हाणे करो न करो तव्हांजी मर्ज़ी, कोई देहदारी जे नाम रूप में न फसणो आहे। बाबा खे यादि करो त अंत मथे सुगति थी वेंदी, है न। बाबा खे यादि करो त अंत मथे सुगति थी वेंदी, तव्हां मूं वटि अची वेंदव। फुल पास थियण वारनि खे राजा ई मिलंदी, फुल पास थियण वारनि खे राजा ई मिलंदी। सतयुग में
हिकु त मेन महाराजा महारानी हूंदा, पोइ एॾी सारी स्टेट जा हुन में बि मुख्य 8, पोइ हुते जेका स्टेट हूंदा हुननि अनुसार राजा रानी हूंदा। पोइ त्रेता युग में तॾहिं त बाबा चवंदा आहिनि 16,108 प्रिंस प्रिंसेस ठहींदा, है न, त उन्हनि जी राजाई हलंदी। त उहे तयारु थी थिए, हाणे बाबा चवनि था उहे तयारु थी थिए, त बाबा चवनि था कि फुल पास थियण वारनि खे राजाई मिलंदी आहे। त कोशिशि करो, सॼो मदार बाबा जी यादि ते ई आहे। अॻियां हली नया बि ॾाढा निकिरंदा वेंदा, ॾिसो हाणे बि निकिरनि था न हेॾा। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कंहिं देहदारी जे नाम रूप में न फसणो, कंहिं देहदारी जे नाम रूप में न फसणो। हिकु बाप जी श्रीमत ते हली करे सदगति पाइणी आहे ऐं चुप रहणो, मन सां बि शांत, मुख सां बि शांत। कल्ह बाबा जी ने हमेशह संतुष्ट रहो, जॾहिं संतुष्ट रहंदव त आपे ई मन ऐं मुख शांत थी वेंदो। ॿियो आहे भविष्य 21 जन्मनि जे लाइ सॼी रीति पढ़णो आहे, ॿियो ॿियनि खे बि पढ़ाइणो आहे। पढ़ण ऐं पढ़ाइण सां ई नाम पालो थींदो, ख़ुदि बि पढ़ो ऐं ॿियनि खे बि पढ़ायो, त हिन सां नाम पालो थींदो। वरदान, मनमत परमत खे समाप्त करे श्रीमत ते पद्मनि जी कमाई जमा करण वारा पद्मा पदम भाग्यशाली आत्मा ठहो। श्रीमत ते हलण वारा हिकु संकल्प बि मनमत परमत ते न करे सघंदा आहिनि। स्थिति जी स्पीड यदि तेज न हूंदी त ज़रूरु कुझु न कुझु श्रीमत में मनमत या परमत मिक्स आहे। अगरि असांजी स्थिति जी स्पीड तेज न आहे त ज़रूरु कुझु मनमत ऐं परमत मिक्स आहे। मनमत अर्थात अल्पज्ञ आत्मा जे संस्कार अनुसार जो संकल्प उत्पन्न थींदा आहिनि, उहा स्थिति खे डगमग कंदा आहिनि। हिन करे चेक करो ऐं करायो। हिकु क़दम बि श्रीमत जे बिना न हुजे, तॾहिं पद्मनि जी कमाई जमा करे पद्मा पदम भाग्यशाली ठही वेंदो। स्लोगन, मन में सर्व जे कल्याण जी भावना रहे, ये ही विश्व कल्याणकारी आत्मा जो कर्तव्य है। सभिनि जे मथां मतिलबु पूरी दुनिया जी सर्व आत्माउनि जे कल्याण जी भावना रहे। प्रकृति, अलॻि अलॻि जीव जंतु जानवर, सभु ग्रह, मतिलबु इन्हनि जो बि ये बि सतो प्रदान थी वञे, इन्हनि जो बि कल्याण थी वञे। अव्यक्त इशारो आहे, सर्कमस्टेंसिस भले कहिड़ा बि हुजनि, लेकिन निश्चय बुद्धि वार सर्कमस्टेंसिस सां में पंहिंजी स्वस्थिति जी शक्ति सां सदा विजयी अनुभव कंदा आहिनि। चाहे दुनिया वारा माण्हू व ब्रह्मण परिवार जे संबंध संपर्क में ॿिया सम्झनि व चवनि इहे त हारजी विया, लेकिन हारजी न विया, इहे त जीती विया, है न। छोजी माण्हुनि जे हिसाब सां थोरी हलणो आहे, असांखे त बाप दादा जी श्रीमत जे अनुसार, बाबा जी श्रीमत अनुसार हलणो। त शिव बाबा जो जन शिव बाबा चवंदा न, ब्रह्मा बाबा बि कुझु चवनि त रिस्पॉन्सिबल शिव बाबा आहे। त तव्हां बाप दादा जी श्रीमत ते हलंदा हलो, है न, पोइ विजयी त असांजी आहे सही। माण्हुनि खे लॻे कुझु बि, लेकिन असांखे पतो आहे असां त सदा ई विजयी आहियूं, हर कल्प जी विजयी आत्मा आहियूं।
कोई भी सेवा जी, संगठन जी, प्रकृति जी, परिस्थिति, स्वस्थिति व श्रेष्ठ स्थिति के डगमग कंदियात ये भी बंधन मुक्त स्थिति ना है, कंप्लीट बंधन मुक्त। कोई भी आवाज़ियों कुछ भी असांजी स्थिति के डगमग न करन तरी चईंदासीं कंप्लीट बंधन मुक्त आत्मा। त बाबा चवनि था हाणे कंप्लीट बंधन मुक्त आत्मा ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो,